of hope, you become a beacon of hope and excellence for them. तो हू जेको उन्हनि खे ॿुधायो थो वञे त सिफ़ारिश खां सवाइ कुझु कोन थींदो, हर शइ नौकिरी विकामती, हर शइ धंधो पैसनि ते हूंदो। उन्हनि खे तव्हांजे ज़रिए हिकिड़ो वे आउट थो मिले त जेकॾहिं महिनत कजे, जेकॾहिं पंहिंजी फील्ड में क्वालिफाई कजे, सही माना में जेकॾहिं सुठियूं मार्क्स खणजनि, सुठी जदोजहद कजे त ॿाहिरि वञी नवां एवेन्यू खोले सघनि था, नवां रस्ता खोले सघनि था। तंहिंजे करे तव्हां हिकिड़ो उमेद जो मर्कज़। हाणे चौथे पासे जी ज़रूरत आहे। ऐं एजाज़ अरवाणी साहब खे गुज़ारिश कंदुसि, मैं डायरी साहब खे गुज़ारिश कंदुसि, मुमताज़ खे, तमादिन खे, भाउरनि खे, भेनरुनि खे, सभिनी खे। चौथो पासो आहे लॉबिंग ऐं एडवोकेसी। हिते वेही मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूंखे मतलूब साहब जॾहिं ॿुधायो त असां ऐं न ॿुधायो असांखे आलमाणी साहब ऐं दोस्तनि त असां सेनेटर खे घुरायो ऐं आख़िर ताईं वेठो रहियो। दर हक़ीक़त तव्हां खां असांखे उमेद हिकिड़ी इहा आहे त तव्हां हिते इंटरेक्शन कंदव अमेरिकन थिंक टैंक्स सां, अमेरिकन पार्ट्स दैट मैटर उन्हनि सां, अमेरिकन पार्लियामेंट सां। ऐं अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन पढ़ाईंदो आहियां ऐं आई फील प्राइड। हिते असांजी कलेक्ट रुगो असीं सिंधी त कोन्हे, रुगो पाकिस्तानी, पंजाबी, पश्तो न बलूच त कोन्हे, असीं साउथ एशियन। असांजा हिकिड़ा मुख़्तलिफ़ असांजा सर्किल्स हुअणु खपनि, असांजा मुख़्तलिफ़ तह हुअणु खपनि। जीअं तह हूंदा आहिनि न, तह दर तह। हिकिड़ो तह आहे असांजो सिंधी, उन खां नंढिड़ो तह असीं शिकारपुर, दादू, राड़काणे, हैदराबाद आहियूं, सुन्नी आहियूं, बरेलवी आहियूं, शिया आहियूं, सराइकी आहियूं, बल्कि नंढिड़ा तह आहिनि। उन खां मथे आहे सिंधी, पाकिस्तानी, पर असीं साउथ एशियन। साउथ एशियन हुन में ही तामिल, तेलुगु, बंगाली, फिलिपीनी, श्रीलंकन, भूटान जा इहे सभु भाउर आहिनि असां। वरी तो ॿियो तह आहे, असीं दुनिया जा सिटीज़न कयूं, असीं आलम जा सिटीज़न कयूं, या आलम जा सिटीज़न आहियूं त मूंखे त फ़ख्रु थो थिए। ऐं जॾहिं अमेरिकन आइन पढ़ाईंदो आहियां ऐं उन आइन में जेके ह्यूमन राइट्स लाइ, जेके बरतानवी आइन में जेके हिते बिल ऑफ राइट्स, पिटिशन ऑफ राइट्स, इहे जेके पढ़ूं था, मैग्ना कार्टा पढ़ूं था बरतानिया जो, त फ़ख्रु थो थिए त हिकिड़ी सिविलाइज़ वर्ल्ड आहे जंहिंसां असांखे कॉम्पीट करणु खपे। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह आहे तव्हांखे, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, यू नो बेटर देन मी, कि आउं चाहींदुसि हिकिड़ो असां वटि कल्चर आहे त असीं वेठा हैदराबाद ऐं कराची में हुजूं ऐं असीं वेठा सारियूं यूपी ऐं सीपी ऐं लखनऊ खे, ओ लखनऊ जा ॾींहं, सीपी जा ॾींहं, पोइ फलाण। हिकिड़ा इहा अहसान फरामोशी आहे, इहा गद्दारी आहे त तव्हां वेठा हुजो जंहिं वतन में उनखे ऑन न कयो, उन वतन में वेही त हिक सां वेठा ॿिए जा ॻायो, ऐं जिते वेठा हुजो त कुख में छुरो हणंदा वरितो। इहो धंधो ॿियनि जो असांजो कोन्हे। तंहिंजे करे असांजो ईमान आहे त जंहिं वतन में रहिजे उनजो वफ़ादार थी रहिजे। ऐं उमेद थो कयां त तव्हां अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, अमेरिकन गवर्नमेंट, हिननि जी सुठी डेमोक्रेसी, हिननि जे सुठे ह्यूमन राइट्स जी वैल्यूज़ खे, हिननि जे जेंडर राइट्स खे, हिननि जे माइनॉरिटी सां सलूक खे हिननि खे एप्रिशिएट कंदो, हुनजो हिसो बणंदो। पर साॻे वक़्तु I would like to invite your attention. I would try to convince you कि मूंखे घुराईंदा आहिनि जॾहिं काउंसलेट में, अमेरिकन में, एम्बेसी में, ऐं असांजो इंटरेक्शन थींदो आहे, ऐं उन्हनि खे चवंदो आहियां, ऐं दैट्स व्हाट आई होप फ्रॉम यू, त तव्हां उहो साॻियो हिननि जी डेमोक्रेसी, हिननि जे वैल्यूज़ खे एप्रिशिएट कंदे, हिननि जे एजुकेशन खे, हिननि जी जेका औरतुनि ऐं मर्दनि जे विच में घटि मतभेद आहे उनखे एप्रिशिएट कंदे, हिननि हिकिड़े ब्लैक अमेरिकन खे सदर कयो आहे, एंड दे आर रेडी टू बैक अ वुमेन प्रेसिडेंट। इन्हनि वैल्यूज़ खे एप्रिशिएट कंदे इहा शइ ज़रूरु रखबी, ज़रूर हिकिड़ी शइ में, किन शहर में चङियूं ॻाल्हियूं एप्रिशिएट करे ॿी ॻाल्हि रखबी आहे। हिननि खे मूं अमेरिकन काउंसलेट खे कराची वञी काउंसिल जनरल खे ऐं हुननि जे पोलिटिकल इंचार्ज खे मूं ॿुधायो, ऐं मूं हुननि जी एम्बेसी खे ॿुधायो। मूंखे लास्ट मंथ ब्रिटिश डिप्टी हाई कमिश्नर इनवाइट कयो, हुननि खे ॿुधायो। मूं चयो पाकिस्तान में तालिबान तव्हां ठाहियो। पैन इस्लामिज़म was about to serve your purpose, that's why you created Taliban. हाणे उनके खिलाफ है, उसे एप्रिशिएट करके, पर उनके ठायो तमाम। एमक्यूएम के तमाम ठाए, पैट्रनाइज तमाम कर। एमक्यूएम में पीपल्स पार्टी की डील तमाम करे। मुशर्रफ है ज़ियाब असांजे मथां तमाम मुसलत कया। कराची शहर असां का खसण जे इंतजाम जे पोयां तमाम लॻल हुयो। पोइ मूंखे चयो हुन काउंसिल जनरल साहब, मूंखे चयो मिस्टर पलेजो, हाउ वुड यू सब्सटेंशिएट योर आर्गुमेंट? I told them, I said, when in law, when we don't have ocular evidence, then we rely on circumstantial evidence. Circumstances verify, they prove that you are behind them, you have been supporting them.
तंहिंजे करे पाण खे हिते वेही चवणु खपे मूंखे ख़बर पई आहे त हाणे डेलस में हेडक्वार्टर मूव करण जी कोशिशि पिया कनि यू शुड रेजिस्ट इट तव्हां हुनखे ॿुधायो त तव्हांजा डेमोक्रेटिक जेके नार्म्स आहिनि जेके वैल्यूज़ आहिनि उन्हनि जी तक़ाज़ा आहे त अमेरिका न्यूसेंस खां परे रहे अमेरिका जीअं क्लेम थो करे ऐं हीअं सुठो रोल प्ले करे पियो उनजी तक़ाज़ा आहे त अमेरिका दहशतगर्दनि खां करप्ट माण्हुनि खां इन्हनि खां परे रहे अमेरिका खे असीं ॿुधायूं त असीं सिंधी आहियूं मौज दड़े जी सिविलाइजेशन जा रुॻो मालिक कोन आहियूं त असीं पुराणा किसा ॿुधायूं 5000 साल 6000 साल अॻु में त असीं वाक़ई हुआसीं इंटरनेशनल सिटीज़न पर हिन दौर में एट द verge of 21st century though we live in one of the worst governed regions in the world yes we accept it पर साॻे वक़्तु just name it ॿुधायो को हिकिड़ो सिंधी सुइसाइडल बॉम्ब हिकिड़ो सिंधी ख़ुदकश बमबार ॿुधाए सॼी आलमी दुनिया हिकिड़ो सिंधी ह्यूमन ट्रैफिकिंग जो डॉन ॿुधाए हिकिड़ो सिंधी इंटरनेशनल ड्रग डीलर ॿुधायो हिकिड़ो सिंधी विमेन ट्रैफिकिंग में इंटरनेशनल लेवल ते हुजे त ॿुधायो हिकिड़ो सिंधी ॿुधायो जंहिं चर्च खे या मंदर खे वञी साड़ियो हुजे हिकिड़ो सिंधी ॿुधायो जंहिं सिंधीअ वञी कंहिं अहमदीअ खे कादियानीअ खे फ़क़ति मज़हब जे बुनियाद ते क़तल कयो हुजे असीं आहियूं डेमोक्रेसी जा साउथ एशिया में सभ खां वॾा चैंपियन असीं आहियूं सॼी दुनिया में ऐं साउथ एशिया में इंसानी हक़ जा वॾा आलम बरदार चवंदो इंसानी हक़ कीअं इंसानी हक़ ईअं सिंध हुई जंहिं सिंध मां 6 औरत नाज़माऊं इलेक्ट कयूं आहे पाकिस्तान जो को ॿियो सूबो 6 औरत नाज़माऊं टंडिया लायार मां नवाबशाह मां खैरपुर मां बदीन मां शिकारपुर मां मीरपुर ख़ास मां 6 ज़िलनि में डायरेक्टली 6 औरत नाज़माऊं वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो खे इलेक्ट कयूं सिंधी औरतुनि खे वोट ॾींदा रहिया सिंधी माइनॉरिटीज़ खे वोट ॾियनि था सिंधी उन्हनि सां मोहबत शेयर कनि था सिंधी ॿियनि जो आदर भाव कनि था उन्हनि खे अकोमोडेट कनि था हाणे जेके एॾा इंटरनेशनलिस्ट हुजनि जेके एॾा इंटरनेशनलिस्ट हुजनि जेके एॾा आलमी शहर में मयार में उन्हनि खे तव्हीं मारायो पिया कॾहिं एमक्यूएम जा था कॾहिं करप्ट टोले जा था कॾहिं एक्सट्रीमिस्ट जा था कॾहिं ज़ियाउल जा था कॾहिं मुशर्रफ जा था तंहिंजे करे असां लॉबिंग कयूं हिननि खे कन्विंस कयूं उहो तॾहिं थींदो जॾहिं असीं सेनेटर्स खे घुराईंदासीं जॾहिं असीं कांग्रेस मैन ऐं कांग्रेस वुमेन खे घुराईंदासीं असीं पंहिंजे इलाइक़नि जे मेयरनि खे घुराईंदासीं असीं पंहिंजे इलाइक़नि जे काउंसलर्स खे घुराईंदासीं उन में तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त कम जो आगाज़ कयो आहे जेको तव्हां सेनेटर खे घुरायो तव्हां हिन जो पंहिंजो दाइरो वधायो असांजूं तव्हां में वॾियूं उमेदूं आहिनि असीं तव्हांजे हिन कम्यूनिटी स्पिरिट खे सलाम पेश कयूं था ऐं पूरो उमेद आहियूं त पंहिंजे वतन लाइ पंहिंजे क़ौम लाइ सिंध लाइ पाकिस्तान लाइ साउथ एशिया लाइ 19 करोड़ पाकिस्तान लाइ 5 करोड़ सिंध लाइ तव्हां तारीख़ किरदार अदा कंदव थी सघे